नाज़रीन अमा ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ आयां जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं टंडोल हयार मां रिपोर्टर हुजूर बख्श ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। PPMN ज़ुल्फ़िकार सत्तार बुचाणी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका ॾींहीं राति अवाम जे मसइलनि जे हल लाइ जाखोड़ करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बुचाणी टंडोल हयार में 500 मिलियन जी लागत सां साफ़ पाणी जे वाटर सप्लाई स्कीम जी इफ़्तिताही तक़रीब में आयल सर्वे शेर नाडो खिताब कंदे कयो। ये प्रोविजन आहे स्कीम जो 10 सालन में इंशाअल्लाह स्कीम पूरी थींदी ऐं हिकु टेवी वार्ड में इहा वाटर सप्लाई स्कीम असां ॾींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जिते खोड़ शॉट थी वरी बि हींअर 10 करोड़ एक्स्ट्रा हिन बजट में बि रखिया आहिनि। अगरि किथे खोड़ थी थिए त भले उहा बि भले 50 करोड़ में न छो न पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजे हिसाब सां इलेक्शन कई आहे। इंडिपेंडेंट जमात आहे ऐं उहा कंदी उहा पंहिंजे हिसाब सां विढ़ंदी हर कोई पंहिंजे हिसाब सां विढ़ंदो। पोइ अॻियां गवर्नमेंट वाला RO प्लांट्स का इशू दूसरा है। उसमें एक्चुअली क्या है लोगों ने RO प्लांट्स तो लिए हैं लेकिन मेंटेन वो करने के लिए तैयार नहीं है। उनकी वजह ये लोगों ने लिए नौकरी के हिसाब से RO प्लांट्स। मैंने मैंने हिदायत की सख्ती से और मैंने कमेटी बनाई है खासतौर पर टंडोला की स्कीम के लिए। हर वार्ड में एक कमेटी बनाऊंगा जो इसको मॉनिटर करेगी और जहाँ भी डिफेक्ट होगा मैं खुद उसको। ज़ुल्फ़िकार सत्तार बुचाणी चयो त 500 मिलियन जे इंसाफ़ पाणी जी स्कीम मां शइ बुनियादी मसइलो हुयो जेको हल थी रहियो आहे। इफ़्तिताही तक़रीब खे डिस्ट्रिक्ट चेयरमैन मीर गुलाम मोहम्मद उर्फ़ मीर पप्पू टालपुर, वाइस चेयरमैन दरिया ख़ान मरी, वसीम लतीफ़ मंगरियो, आफ्ताब अहमद जोणे जो गुलाम कादिर खिताब कयो। तक़रीब में चेयरमैन रईस मीर हसन मरी, UC झंडू मरी, ठाकुर नज़ीर अहमद, कायम खानी, मुख्तियार लिगारी, फरहान पताफ़ी समेत शहर जा सवे मोअज़्ज़िज़ मौजूद हुआ।